Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. कराची में हुकूमत सां ॻाल्हियूं नाकाम थियण बाद सरकारी मुलाज़िमनि जी वज़ीर आला हाउस ॾांहुं वधण जी कोशिश। पुलिस पारां वाटर कैनन जो इस्तेमाल, शेलिंग ऐं लठबाज़ी बाद मुलाज़िम छड़बछड़। उन खां अॻु मुलाज़िमनि जे वफ़द जी सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां मुलाक़ात। नासिर शाह मुलाज़िमनि खे ख़ातिरी कराई त हू समूरा मुतालबा वॾे वज़ीर आॾो रखंदो। मुलाज़िमनि मुतालबा मंज़ूर थियण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो हो। 4 ॾींहनि जी जंग में साबित थी वियो त भारत पाकिस्तान खे धमकाए या झुकाए नथो सघे। भारत ख़िते खे ख़तरे में विझण वारी पंहिंजी पॉलिसीज़ ते नज़रसानी करे भारत पंहिंजी मर्ज़ी पाकिस्तान ते मड़ी नथो सघे। सिंध तास माहिदे खे हिकु तरफ़ो मुअतल नथो करे सघिजे। पाकिस्तान 24 करोड़ अवाम खे यकमाल बणाइण जी इजाज़त न ॾींदो। नायब वज़ीर आज़म इसहाक डार जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। इसहाक डार चयो त कश्मीर मसइलो सलामती कौंसिल जे ठहराउनि मूजिबि हल थियणु घुरिजे। फ़लस्तीनियुनि सां इंसाफ़ करण खां सवाइ विच ओभर में अमन नथो थी सघे। पाकिस्तान ईरान ख़िलाफ़ इसराइली जारहियत जी मसम्मत करे थो। जंग में शिकस्त बाद मोदी कूड़े बयानीअ सां इज़त बचाइणु चाहे पियो। मोदी जी सियासत जा ॾींहं पूरा थी विया आहिनि। शंघाई ताउन तंज़ीम जे इजलास में भारत खे पंहिंजी ॻाल्हि मञाइण जो मौक़ो न मिलियो। पाकिस्तान जो मौक़िफ़ दुरुस्त हो ऐं SCO में मञियो बि वियो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। का बि धुर सिंध तास माहिदे खे मुअतल नथी करे सघे। पीपल्स पार्टी खे नून लीग तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण लाइ दावत न ॾिनी वई आहे। जेकॾहिं नून लीग हुकूमत में शामिल थियण जी दावत ॾिनी त पीपल्स पार्टी जी CC गौर कंदी। फ़िलहाल वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण जो मामिलो पीपल्स पार्टी जे कंहिं बि फोरम ते गौर हेठि न आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मैमुर जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील मैमुर चयो त शुरू में ॻाल्हियूं थियूं हुयूं पर हिन वक़्तु अहिड़ी का बि दावत न ॾिनी वई आहे त पीपल्स पार्टी हुकूमत में शामिल थिए। जेकॾहिं हुकूमत में शामिल थियण जी दावत ॾिनी वई त पीपल्स पार्टी गौर कंदी। अॼु राति पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वॾी वाध जो इम्कान। हतमी मंज़ूरी वज़ीर आज़म ॾींदो। पेट्रोलियम ज़रियनि मूजिबि डीज़ल जी क़ीमत में 15 रुपया ऐं पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में 11 रुपयनि ताईं वाध जो इम्कान आहे। ओघरा पारां अॼु समरी पेट्रोलियम वारी वज़ारत ॾांहुं माणी वेंदी। नाणे वारो वज़ीर अॼु वज़ीर आज़म सां मुशावरत बाद नयुनि क़ीमतुनि जो ऐलान कंदो। वफ़ाक़ी हुकूमत हलंदड़ महीने पेट्रोल जी क़ीमत में 4 रुपया 80 पैसा ऐं डीज़ल जी क़ीमत में 7 रुपया 95 पैसा वाध कई हुई। सखर में JUI जी मेज़बानी हेठि अमन जरगो अॻवाणनि कचे में बेरहमानो ऑपरेशन शुरू करण जो मुतालबो करे छॾियो। 14 अगस्त ते कश्मीर खां वज़ीर आला हाउस कराची ताईं मार्च करण जो ऐलान। अमन जरगे में बिरादरनि जे 24 सरदारनि ऐं चङनि मुड़सनि शिरकत कई। 106 सरदारनि शिरकत न कई। अमन जरगे बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना राशिद महमूद सुमरो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त अमन जरगे में सरदार शिरकत नथा करे सघनि त अमन लाइ छा कंदा। जिन सरदारनि शिरकत न कई शायदि उहे कमज़ोर ऐं आज़ादु न आहिनि। JUI अॻवान मौलाना राशिद महमूद सुमरो चयो आहे त सखर ऐं लाड़काणो डिवीज़न में अगवा इंडस्ट्री जी सूरत इख्तियार करे वई आहे। अमन मान जी बहाली लाइ 200 अरब रुपयनि जी बजट जारी कई वई। 2 महीननि खां ऑपरेशन बावजूद 50 खां 60 किलोमीटर कचे जी एराज़ी में छो अमन न थी सघियो आहे। हाणे मासूम ॿार बि महफ़ूज़ न आहिनि। गढ़ी यासीन वासी ॿ ॿार धाड़ेलनि वटि यकमाल बणियल आहिनि। मौलाना राशिद महमूद सुमरो सवाल उथारींदे चयो त फज़ीला सरकी ऐं प्रिया कुमारी वारा मसइला हल छो न थी रहिया आहिनि। 50 सालनि खां हलंदड़ क़बीलाई तकरार छो ख़त्म न थी रहिया आहिनि। धाड़ेलनि वटि एंटी एयरक्राफ्ट रॉकेट लॉन्चर समेत जदीद हथियार मौजूदु आहिनि। हथियार कीअं धाड़ेलनि वटि पहुचनि था। अॻवाननि मुतालबो कयो त भुंग एवज़ आज़ादु थियल मुख़बिन जे वारसनि खे सिंध हुकूमत मुआवज़ो ॾिए। कराची जे क़ाइदाबाद जो स्क्रैप जो झूनो वापारी मुइनुद्दीन सादिकाबाद ॾांहुं वेंदे रस्ते मां अगवा थी वियो। धाड़ेलनि कपिड़नि खां आजो करे तशद्दुद जी वीडियो जारी करे छॾी। SSP रहीम यार ख़ान इरफान समो जो चवणु आहे त कराची जो वापारी मुइनुद्दीन रहीम यार ख़ान ज़िले न पर कश्मीर जी हदुनि मां अगवा थियो आहे। वापारी जी फ़ोन तां आख़िरी कॉल कश्मीर हाईवे जे खानज़ई वारे इलाइक़े मां कई वई। SSP कश्मीर ज़ुबैर नज़ीर अहमद शेख जो चवणु आहे त अगवा थियल वापारी जी बाज़ियाबी लाइ कराची पुलिस सां राब्ते में आहियूं। मुख़बी वापारी खे ट्रेस करे वठंदासीं। कश्मीर मां हिकु ॾींहुं अॻु अगवा थियल नींगर वारिस कलवड़ जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो पाक किताब खणी एहतजाज। मुख़बी नींगर जी अमर जो चवणु आहे त मुड़ुसु दिमाग़ी माज़ूर आहे, को बि कमाइण वारो न आहे। भुंग नथा भरे सघूं, पुट खे आज़ादु कयो वञे। हिकु ॾींहुं अॻु ॻोठु काज़ी कलवड़ मां हथियाबंद 14 वरनि जे नींगर वारिस कलवड़ के अगवा करे विया हुआ। 2 महीना अॻु अगवा थियल माज़ूर नींगर
अहद छॾण बि बाज़ियाब न थी सघियो। कंडियारो भरिसां पसंदि जी शादी कंदड़ नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ छतो सोलंगी में जवाबदारनि घर में घिड़ी नौजवान ज़ाहिद सोलंगी खे क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार, लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस चवणु आहे त नौजवान ज़ाहिद सोलंगी कुझु ॾींहं अॻु पसंदि जी शादी कई हुई। राजोनी कोशिशुनि बाद नारी खे वापसि माइटनि हवाले कयो वियो हो। अॼु जवाबदारनि घर ते हमिलो करे नौजवान ज़ाहिद खे क़तल कयो। हैदराबाद जी अदालत डॉक्टर आकाश अंसारी जे क़तल केस जे जवाबदार लतीफ़ जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ऐं फर्स्ट एडिशनल सेशन जज तसवर अली राजपूत जी अदालत जवाबदार लतीफ़ आकाश जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई। ख़मीस जे ॾींहुं अदालत जवाबदार लतीफ़ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते धुरनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। फ़ैसिलो ॿुधाइण वक़्तु डॉक्टर आकाश अंसारी जी बेवा हलीमा बि मौजूदु हुई। वकीलनि मूजिबि अदालत जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे, पर अञा अदालत जो तहरीरी ऑर्डर न मिलियो आहे। डॉक्टर आकाश अंसारी जे क़तल केस जी ॿुधणी 14 जुलाई ते थींदी। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अज़हर महमूद खे क़ौमी टेस्ट क्रिकेट टीम जो उबूरी हेड कोच मुक़ररु करे छॾियो। PCB तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अज़हर महमूद मुआहिदे जी पुॼाणी ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो। अज़हर महमूद अॻु बि पाकिस्तान टीम जे लाइ मुख़्तलिफ़ कोचिंग ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾेई चुको आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।